अस्सलाम वालेकुम RBS रिसर्च अकेडमी मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु ही वीडियो लेक्चर नंबर 3 आहे जंहिंमें असां सम्झंदासीं त CFA यानी कन्फर्मेटरी फैक्टर एनालिसिस के स्मार्ट PLS में कीअं जेको रन कजे। दोस्तों ॾाढो आसान प्रोसीजर आहे। जेकॾहिं तव्हां अॻे मुंहिंजी पूरी वीडियो ॾिठियूं आहिनि त मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे कंहिं क़िस्म का दिक़त न थियणु घुरिजे हिन पूरे प्रोसेस के रन करण में। सो बहरहाल मुझो वीडियो नंबर लेक्चर नंबर 29 भी ते दस्तियाब है मुझे चैनल ते जिनको तस्वीर या इमेज तुम ॾिसी रहा आयो। बेहतर रहंदो त तव्हां इहा वीडियो पे ॾिसी वठो ऐं उन खां पोइ तव्हां 30 ते ईंदो त ॾाढो बेहतर रहंदो। छो जो 29 में जेको CFA ऐं EFA यानी EFA मीन्स एक्सप्लोरेटरी फैक्टर एनालिसिस में जेके फ़र्क़ आहिनि उनकी वज़ाहत की वई आहे ऐं कहिड़ी सूरत हाल में तव्हां कहिड़ो यानी CFA किथे इस्तेमालु करणु घुरिजे ऐं EFA किथे इस्तेमालु करण जे इहे ॿ शयूं मां उन में मुफ़सल तरीक़े सां जेको आहे उहो ज़ेर बहस आंदियूं आहिनि। सो वरी बि इहा सलाह तव्हांखे त उहा ॾिसी वठो, पोइ हिते अचो त जीअं बाअसी तव्हां इन शयुनि खे सम्झी सघो। अचो त पंहिंजी वीडियो जी शुरूआत कयूं था, पर इन खां अॻु में मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम सुमरो आहे ऐं मां शाबती यूनिवर्सिटी सां ताल्लुक़ रखां थो। ऐं जेको आहे हिते तव्हां मुंहिंजो ही सर्टिफिकेट ॾिसी रहिया आहियो जेको मूं स्मार्ट PLS अकेडमी जर्मनी यानी हैम्बर्ग जेको आहे जर्मनी मां मूं ऑनलाइन तौर ते हासिलु कयो, जंहिंमें ही 9 कोर्स मूं पूरा कया। हाणे असां अचूं था पंहिंजे जेको आहे टॉपिक जी तरफ़ ऐं जंहिंमें आहे त CFA खे कीअं जेको आहे उहो रन करणु घुरिजे पंहिंजे जेको आहे स्मार्ट PLS में। शुरू करण खां अॻु में जेको आहे मां तव्हांखे हिकिड़ी पिक्चर ॾेखारींदो हलां त हिन में तव्हां ॾिसो था त हिकिड़ो असां वटि इमेज आहे जंहिंमें हिकिड़ो मॉडल ठहियलु आहे जंहिंमें असांजो एजेंट ट्रस्ट आहे, लॉयल्टी आहे, वैल्यू ऐं कंपनी ट्रस्ट आहे। हिन में तव्हां ॾिसो था त असांजा जेके कंस्ट्रक्ट आहिनि या तव्हां हिनखे डायमेंशन चओ या तव्हां हिनखे वेरिएबल चओ, इहे जेके आहिनि से हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि ऐं हिकिड़ो जेको आहे सर्किल लॻल आहे ऑरेंज कलर में जंहिंमें तव्हांखे ॾिसो था इहे सभु हिक ॿिए सां कनेक्ट आहिनि। इहे इन करे असां कनेक्ट लॻाया आहिनि छो जो असांजे सम्झो इहो जेको असांजो कोवेरियंस बेस्ड सॉफ्टवेयर आहे। हाणे हीअ जेको इमेज वरितल आहे हीअ इमेज एमोस जेको आहे सॉफ्टवेयर आहे जेको असांजो कोवेरियंस बेस्ड सॉफ्टवेयर आहे उन मां ही वरितल आहे जंहिंमें असांजा ही हाणे हिते जेके तव्हां ॾिसंदव त हिते कंहिं क़िस्म जी का बि ही जेको असां EFA रन करे असां इहो जेको साॻियो ई EFA रन करण खां पोइ जेको बि असांखे रिज़ल्ट मिलियो असां उहो जेको आहे इन में एमोस में खणी हिते कंहिं बि क़िस्म जी का तमीज़ न आहे त भई हीअ असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे, इंडिपेंडेंट वेरिएबल सभु असांजा वेरिएबल आहिनि ऐं हिते को असां मॉडल डेवलप न कयो। ठीकु आहे न। सो असांखे इन मां मॉडल डेवलप करणो आहे। CFA में लाज़मी आहे त असांजो मॉडल डेवलप थियणु घुरिजे ऐं हर हिकु फैक्टर जा जेके आहिनि उनजा जेके आइटम उनखे ज़ाहिर ॾिना विया हुजनि ऐं हिकिड़ो पाथ एनालिसिस उन में ॾिनो वियो हुजे। ठीकु आहे, त इहो लाज़मी आहे CFA में जेको मूं मुनासिबु सम्झो त मां तव्हांखे ॿुधाए वठां। त इन हवाले खां तव्हां ॾिसो था त हिते असां सभई उहे पाथ ते ॾेई चुका आहियूं। उन सभिनी जा पाण में मिसाल हिते तव्हां ॾिसो था हिकिड़ो ही पाथ आहे, ही एरो आहे। ठीकु आहे, ऐं हिकिड़ो ही एरो तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे सभु एरो असांजा पाथ इनखे ॾिनल आहिनि। त इहो असांजो CFA आहे, हू असांजो EFA हुयो। ठीकु आहे, हाणे असां थोरो अॻिते वधूं था त असां मन जेको आहे अॻिते वधण खां अॻु में मां तव्हांखे हिकिड़ो रिसर्च पेपर ॾेखारणु चाहियां थो त जंहिंमें असां पंहिंजे रिज़ल्ट्स खे कीअं रिपोर्ट कयूं यानी उन में असां इहो आहे त असां कहिड़ी कहिड़ी शयुनि खे असां कीअं सम्झूं। थोरो मां उहो हवाले करे तव्हांखे ॾेखारींदो हलां त पोइ अॻिते वधूं त वधीक बहितर आहे। दोस्तों ही पेपर आहे व्हेन टू यूज़ एंड हाउ टू रिपोर्ट द रिज़ल्ट्स ऑफ द PLS-SEM। ॾाढो इंपॉर्टेंट जेको आहे उहो रिसर्च पेपर आहे। मां तव्हांखे स्ट्रॉन्ग रिकमेंड कंदुमि तव्हां हिनखे ज़रूरु पढ़ो। जोसेफ हेयर आहे, जेफ रिशर आहे, मार्कोसाड किस रिंगल जो तमामु वॾा नाला आहिनि स्मार्ट PLS में या स्टैटिस्टिकल मॉडलिंग में जेको तमामु वॾा नाला आहिनि जिन ही पेपर गॾिजी करे लिखियो आहे जंहिंमें सम्झाइनि त असांजा जेको आहे कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां असांखे पंहिंजे रिज़ल्ट खे रिपोर्ट करणु खपंदो आहे। सो इन हवाले खां हूंदे काफ़ी इनमें शयूं आहिनि पर जेके असांजे कम जी शयूं आहिनि उहे मां तव्हांजे साम्हूं आंदियूं आहिनि त जंहिंमें असां जेको आहे ही आहे रिफ्लेक्टिव मेजरमेंट मॉडल। ॿी तौर ते असां वटि 2 मेजरमेंट मॉडल हूंदा आहिनि, हिकिड़ो रिफ्लेक्टिव हूंदो आहे ऐं हीअ असांजो ॿियो आहे ही फॉर्मेटिव मेजरमेंट मॉडल। इन हवाले खां की तव्हां फ़र्क़ु महसूसु कयो था त कहिड़ो छा फ़र्क़ु आहे त मुंहिंजो हिते इमेज तव्हांजे नज़र अची रहियो आहे। इहा वीडियो मुंहिंजे चैनल ते पई आहे, तव्हां टाइम मिले त इहो बि तव्हां ॾिसी वठो जंहिंमें तव्हां बख़ूबी सम्झी वेंदव त रिफ्लेक्टिव फॉर्मेटिव में छा फ़र्क़ु आहे। बहरहाल जॾहिं तव्हांजा कंस्ट्रक्ट सभई रिफ्लेक्टिव हुजनि त असांखे छा छा रिपोर्ट करणु खपंदो उन लाइ आहे त रिफ्लेक्टिव
लोडिंग त सभ खां पहिरीं असांखे उन लोडिंग जेका उहा करणी पवंदी. ऐं लोडिंग जो घटि में घटि वैल्यू छा आहे त जेकॾहिं उनजो वैल्यू 0.708 खां मथे उनजे बराबरि या उन खां मथे हुजे त असां उन इंडिकेटर खे अॻिते खणी वेंदासीं. उन खां पोइ जेको आहे उनजी आहे इंटरनल कंसिस्टेंसी रिलायबिलिटी, यानी असां जेकी क्रोन पाल्फा चऊं था रिफ्लेक्टिव में तमामु घणो अहम हूंदो आहे त असांजी इंटरनल कंसिस्टेंसी उहा बहितर हुजे. दोस्तो इन में इहो हूंदो आहे त जेको असांजे जवाब आहिनि जेकॾहिं तव्हां पहिरें सवाल ते तव्हां जेकॾहिं स्ट्रॉन्गली एग्री कयो था त बक़ाइदा सवाल ते तक़रीबन इहो ई उमेद कई वेंदी त तव्हांखे स्ट्रॉन्गली एग्री डिसएग्री थियणु घुरिजे, छो जो तव्हां इन कंसिस्टेंसी खे चेक कयो वेंदो आहे. ॿिए तौर ते जेको क्वेश्चन पंहिंजे जेका रिस्पोंडेंट खे ॾींदा आहियूं उहो क्वेश्चन रिलायबिलिटी चेक कयूं कंदा, पर असां उहो रिलायबिलिटी चेक कंदा आहियूं उनजे रिस्पोंडेंट जी, त हू उनखे कीअं माना रिलायबल आहे उनखे फिल करण में. इन वजह खां क्रोन अल्फा जी रिलायबिलिटी ॾाढी अहम आहे. इन में आहे क्रोन अल्फा लो जेको असां चेक कंदासीं, ठीकु आहे. ऐं उन खां मिनिमम जेको क्रोन अल्फा आहे उहो आहे 0.7, यानी 70% उन कंसिस्टेंट लाज़मी आहे. पर जेकॾहिं तव्हां कंहिं एक्सप्लोरेटरी रिसर्च ते कमु करे रहियो आहे त पोइ उन में थोरो घणो जेको आहे मार्जिन त भई 0.6 ताईं बि या 60% ताईं बि वञी सघो था. ऐं उन खां पोइ आहे त मिनिमम त 0.6, मैक्सिमम जेको उहा आहे 0.95, यानी 95%. पर जेकॾहिं 95% खां जेको आहे मथे आहे, यानी 0.9 खां मथे आहे, यानी 0.95 ताईं बि आहे त बहितर आहे त इहो जेको कंहिं इंडिकेटर खे जंहिंमें ॿिनि विच में आहे त किथे किथे तव्हांजी मल्टीकोनिटी आहे. ऐं जेके एॾी वॾी जेका मुमासिलत आहे पाण में कंसिस्टेंसी आहे त इन मक़सदु इहो आहे त को न को इशू आहे तव्हांजे जेको आहे पंहिंजो जेको आहे उन में जेका डेटा में आहे, ऐं जंहिंजे नतीजे में जेका कंटेंट वैलिडिटी उहा कॉम्प्रोमाइज़ थिए थी. ठीकु आहे. त बहितर इहो आहे जेकी उहो इंडिकेटर उहो रिडंडेंट आहिनि, यानी उहो फुज़ूल आहिनि, त बहितर इहो आहे त कंहिं तरीक़े सां उन मल्टीकोनिटी उहा जेका उहा हल कयो, उनखे मसइले खे हल कयो, घटि कयो त जेका 0.9 खां घटि हुजे ऐं 0.7 जे विच में हुजे. इनखे ॾिसो था त रिकमेंडेड जेका उहा आहे 0.7 खां 0.9 ताईं. ठीकु आहे. असां इंटरनल कंसिस्टेंट बि ॾिसंदासीं, यानी क्रोन अल्फा बि ॾिसंदासीं त छा इहो 0.7 ऐं 0.9 जे विच में आहे त वंडरफुल. ठीकु आहे. ऐं उन खां पोइ कन्वर्जन वैलिडिटी आहे जेके असां AB जेका उहा 0.05 जे बराबरि हुजे या इन खां मथे हुजे. इहो असां जेको आहे क्राइटेरियन बि इनखे ॾिसंदासीं. ॿियो क्राइटेरियन इहो आहे त डिस्क्रिमिनेंट वैलिडिटी आहे, त ॿ कंस्ट्रक्ट पाण खां केतिरो मुख़्तलिफ़ आहिनि. सो उन वाले खां बि असां फॉर कंसेप्चुअली सिमिलर कंस्ट्रक्ट 0.9 ऐं फॉर कंसेप्चुअली डिफरेंट कंस्ट्रक्ट 0.85 आहे. ठीकु आहे. उन खां पोइ टियों जेको आहे उहो HTMT, यानी हेट्रोट्रोपिक मोनोट्रोपिक, उहो सिग्निफिकेंट आहे या न आहे. इहे कुझु जेके असांजा इंपॉर्टेंट शयूं आहिनि जेके असांखे रिपोर्ट करणी पवंदियूं. मां ॾाढो मुनासिबु सम्झो तव्हांखे इहो ॾेखारियो वञे त कहिड़ी कहिड़ी शइ असांखे रिपोर्ट करणो जॾहिं तव्हांजा रिफ्लेक्टिव हुजनि ऐं कहिड़ी कहिड़ी शयुनि खे तव्हांखे रिपोर्ट करणो जॾहिं तव्हांजा फॉर्मेटिव हुजनि. सो असांजा जेके बि जेको कंस्ट्रक्ट आहिनि सभु रिफ्लेक्टिव आहे, इन करे असांखे फॉर्मेटिव वञण जी ज़रूरत न आहे. तो बहरहाल इन नंढी बहस खां पोइ असां पंहिंजे मॉडल ते अची वियासीं. ऐं हिन मॉडल में तव्हां ॾिसो था त जेके बि असांजा कंस्ट्रक्ट आहिनि उहे सभु असांजा रिफ्लेक्टिव आहिनि. तव्हां ॾिसो चारई असांजा रिफ्लेक्टिव आहिनि. इन जो इहो आहे त जेके असांजा इंडिकेटर आहिनि उहे जेके आहिनि से हीअ असांजो एरोज़ जेके हीअ असांजो इंडिकेटर आहे जेको असांजे हिन वेरिएबल मां ॿाहिरि निकिरी करे ऐं पंहिंजा जेके आहिनि से पंहिंजो आइटम तरफ़ वञे थो, त इहो असांजो रिफ्लेक्शन आहे या रिफ्लेक्टिव आहिनि इन हवाले खां. सो हाणे सभ खां पहिरियों असांखे मॉडल अची वियो आहे जंहिंमें असां वटि हिकिड़ो थोरो कॉम्प्लेक्स मॉडल आहे जंहिंमें सेटिस्फिकेशन आहे, बेवल इंटेंशन आहे, लॉयल्टी ऐं क्वालिटी आहे. इन ते असां जेको आहे CFA रन कंदासीं त असां ॾिसूं त असांजो इन मां कहिड़ा फैक्टर निकिरनि था. बहरहाल हिते मां तव्हांखे इहा ॻाल्हि हलाईंदो वञा त हिते असां हर हिकु फैक्टर खे उनजा वेरिएबल असाइन करे ॾेई छॾिया आहिनि. ठीकु आहे. सो तमामु आसान आहे. असां कीअं रन कंदासीं, कैलकुलेट में वेंदासीं. असां ॾिसो पीस एल्गोरिथम अची रही आहे. हाणे हिते पीस एल्गोरिथम तॾहिं इस्तेमालु कंदासीं जॾहिं असांजा सभई फॉर्मेटिव हूंदा या वरी कुझु रिफ्लेक्टिव ऐं कुझु फॉर्मेटिव हूंदा. ठीकु आहे. ऐं उन खां पोइ आख़िर में तव्हां ॾिसो था त हीअ असांजी कंसिस्टेंट पीएलएस एल्गोरिथम आहे. त इन जो मक़सदु इहो आहे त असांजा जेके आहिनि से कंसिस्टेंट, यानी असांजा जेके सभई रिफ्लेक्टिव हुजनि त पोइ असां कंसिस्टेंट पीएलएस एल्गोरिथम रन कंदासीं. ठीकु आहे. इन करे असां इनखे सिलेक्ट कयोसीं ऐं सभ खां पहिरियों असां जेको हिते ॾिसां त कनेक्ट ऑल लेटेंट वेरिएबल फॉर इनिशियल कैल, इनखे तव्हां कनेक्ट करणु लाज़मी आहे. ठीकु आहे. उन खां पोइ असां जेके ॿियूं शयूं आहिनि इहे जेके मां इन जूं मां पंहिंजी बुनियादी वीडियोज़ में डिस्कस करे चुको आहियां
ऐं त हाणे जेकॾहिं असां पाथ एनालिसिस कंदासीं त असां हिनखे जेको आहे सिलेक्ट कंदासीं, पर असां हिते फैक्टर माने यानी असां कयूं था फैक्टर एनालिसिस कयूं था त इनखे असां हिनखे फैक्टर खे लाज़मी असां हिनखे जेको आहे उहो टिक कयूं। अच्छा, बहरहाल जेके तव्हां पढ़णु चाहियो था त मैक्सिमम आइट्रेशन आहे या स्टॉप क्राइटेरियन आहे, त हीउ थोरो बहस हिन में आहे त हीउ मैक्सिमम आइट्रेशन स्टॉप क्राइटेरियन इहे सभु शयूं हिन में ॾिनल आहिनि ऐं हीउ पूरो वज़ाहत बि थियल आहे त वेटेड स्कीम असांजी कहिड़ी आहे। ठीकु आहे, इहो बहितर मुनासिबु आहे त तव्हां पंहिंजे टाइम में इनखे ॾिसी वठो त बहितर रहंदो। बहरहाल असां फैक्टर एनालिसिस खे रन कंदासीं, ॿियो कुझु बि न आहे करणो, सिर्फ़ु फैक्टर एनालिसिस खे चेक करणु, स्टार्ट कैलकुलेशन। असांजो रिज़ल्ट असांखे मिली विया त सभ खां पहिरियों असां जेको आहे पंहिंजो इन में वञूं पाथ एनालिसिस में वञूं त बुनियादी तौर ते हिते असांजा ही पाथ मिली रहिया आहिनि जंहिंमें असांजो ही इम्पैक्ट आहे जेको आहे डिपेंडेंट वेरिएबल ते। हाणे बुनियादी तौर ते जॾहिं असां सी पे करे रहिया आहियूं त इन्हनि पाथ जो असांखे को ख़ासि फ़र्क़ु कोन थो पए, इहे एतिरा इम्पोर्टेंट न आहिनि। असां पाथ एनालिसिस न ई करे रहिया बल्कि असां सी पे करे रहिया आहियूं। उन सी पे जे लाइ लाज़मी आहे त असां पहिरियों वञूं त आउट लोडिंग में। ठीकु आहे, आउट लोडिंग में तव्हां ॾिसो था त हिते असांखे आउटर वेट्स बि मिली रहिया, ही असांजा आउटर वेट्स बि मिली रहिया आहिनि ऐं आउटर लोडिंग बि मिली रहियूं आहिनि। दोस्तो यादि रखो, जॾहिं असांजा सभई जेके असांजा फॉर्मेटिव हूंदा त पोइ आउटर वेट्स जी तरफ़ ईंदासीं ऐं कॾहिं सभई असांजा रिफ्लेक्टिव हूंदा कंस्ट्रक्ट असां आउटर लोडिंग में वेंदासीं। कॾहिं मिक्स आहिनि त पोइ जिते जेको रिफ्लेक्टिव आहे त रिफ्लेक्टिव ॾिसंदासीं, उनखे आउटर लोडिंग खे ॾिसंदासीं, जिते फॉर्मेटिव हूंदो त आउटर वेट्स खे ॾिसंदासीं। इहो ॿिन्ही में हिकिड़ो बुनियादी फ़र्क़ु पवंदो। बहरहाल असां पंहिंजे आउटर लोडिंग से ॾिसंदासीं त जंहिंमें असां ॾिसूं था त कुझु हिन में जेके रेड कलर में आहिनि इहे असांजा जेको थ्रेश होल्ड आहे उहो आहे 0.708, ही उन्हनि खां घटि आहिनि ऐं जेके 0.078 खां मथे आहिनि उहो असांजा ग्रीन कलर आहिनि। ॾाढी ब्यूटी जेको आहे स्मार्ट पॉलिसी इहो आहे त जिते बि को इशू आहे उहो जेको आहे तव्हांजो रेड कलर में अची वेंदो, जिते को बि इशू न आहे त उहो ग्रीन कलर में अची वेंदो। यानी तव्हांखे माने उहो जेके तव्हांखे बेंच मार्क यादि न बि आहिनि त को मसइलो कोन्हे, ॾाढो ज़बरदस्त हिन जी इहा शइ आहे। सो बहरहाल कुझु जेके असांजा बेंच मार्क खां मथे आहिनि, कुझु बेंच मार्क खां घटि आहिनि। असां हिनखे थोरो ॾिसूं था, पर असां ॿियूं शयूं ॾिसी वठूं। आर स्क्वायर असांजी ॾाढो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन आर स्क्वायर जो। ठीकु आहे, असांजो आहे कंटेन कंस्ट्रक्ट लाइबिलिटी एबिलिटी। ही असांजे 4 कंस्ट्रक्ट आहिनि। इन कंस्ट्रक्ट जी लाइबिलिटी एबिलिटी खे चेक कयूं था त ही जेको पंहिंजो उन में आहे त हिकिड़ो असांखे इशू मिले थो। हाणे ॾिसो त हिन में जी ॻाल्हि कई असांजी कोरोना अल्फा सभिनी जो बहितरीनु आहे। वरी बि उहा ई ॻाल्हि त ही कोरोना अल्फा 0.70 खां मथे आहे, इन करे हिते कोई बि इशू कोन्हे, सभई जेके हिन ते ग्रीन कलर आहिनि। ऐं हिकिड़ी वॾी ॻाल्हि इहा बि आहे त जेको कोरोना अल्फा जेको रेंज 0.7 खां 0.9 आहे त ॾिसो त सभई 0.7 0.9 जे विच में आहिनि। रो में बि कोई मसइलो कोन्हे, कंपोज़िट रिलायबिलिटी उन में बि कोई मसइलो कोन्हे। ऐं उन खां पोइ थोरो मसइलो असांजो AVE यानी एवरेज वेरियंस एक्सप्रेशन में आहे, जेको 0.426 आहे, जेको असांजो घटि में घटि 0.5 थियणु घुरिजे। ठीकु आहे, हाणे हिकिड़ी क्रॉस लोडिंग जी जेका ॻाल्हि कईसीं असां, आउटर लोडिंग जी जेका ॻाल्हि कईसीं त हिन में त इहो असांजो काॾों थो अचे, इहो ॿिए तौर ते असां जेको आहे जेके असां हिनखे एवरेज वठंदासीं, यानी इन जो आहे 0.5, जेकॾहिं असां 0.5 जो स्क्वायर वठंदासीं त पोइ असांखे का उनजी जेको लोडिंग मिलंदी उहा 0.708 मिलंदी। सो हिते जेकॾहिं 0.70 खां घटि हूंदो त असांजो इशू आहे, जेकॾहिं मथे आहे त कोई इशू कोन्हे। ठीकु आहे, इहो उतां थो अची वञे, हीउ असांजो पूरो अची वियो। हाणे असां कोरोना अल्फा जो ॾिसूं त हीउ ग्राफ आहे, ॾाढी ब्यूटी ज़बरदस्त। वरी उहा ई ॻाल्हि आहे त जिते पोइ असांखे इन जो बेंच मार्क यादि करण जी ज़रूरत आहे की न आहे, तॾहिं बि ठीकु आहे त हीउ बेंच मार्क आहे त 0.7 खां जेकॾहिं मथे हूंदो त ग्रीन कलर में हूंदो ऐं जेकॾहिं घटि हूंदो त उहो असांजो रेड कलर में। हीअ सभई असांजे ग्रीन कलर में आहिनि। ऐं उन खां पोइ रो ॾिसूं था उहो बि ठीकु आहे, कंपोज़िट लाइबिलिटी बि ठीकु आहे, ऐं एवरेज वेरियंस एक्सप्रेशन थोरो हिन में इशू अची रहियो आहे। ही 0.5 जेको आहे बेंच मार्क आहे, टई मथे आहिनि, पर बिहेवियर इंटेंशन थोरो घटि आहे। इन मसइले खे थोरो हल करे वठूं त असांजे लाइ बहितर रहंदो। हाणे हिन मसइले खे कीअं हल करणो आहे, हिते ॾिसणो आहे त किथे असांजा जेके आहिनि तमामु घटि जेको कहिड़ो आहे, ही असांजो आउटर लोडिंग्स आहिनि। ठीकु आहे, हीअ जेको आहे सभई इहे आउट लोडिंग आहे। हिन में ॾिसणो पवंदो त कंहिंजी आउट लोडिंग सभ खां घटि आहे, पहिरियों इन शइ खे चेक कयूं। हिते ॾिसूं त हीउ ॾिसो त हीउ 0.18 तमामु घणो घटि आहे। इनखे असां बहितर आहे इनखे असां डिलीट करे वठूं। असां डिलीट कयोसीं, डिलीट करणु ॾाढो आसान सेट करे तव्हां डिलीट बटन कंदव त हीउ डिलीट थी वेंदो। ऐं तंहिंखां पोइ वरी ॿीहर रन करणो आहे।
थी सघे थो हिन खां वधीक इन में जेके से 0.70 खां घटि हुजनि, पर बहितर इहो आहे त 1 by 1 कयो त जीअं त जेके रिक्वायर्ड शयूं तव्हांखे अची थी वञनि त जीअं वधीक तव्हांजा आइटम ज़ाया न थी वञे। अच्छा, वधीक हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त रिफ्लेक्टिव में जेके हिकिड़ो आइटम वियो बि त को अहिड़ो मसइलो कोन्हे, छो जो सभई आइटम आहिनि डायरेक्टली इंटरव्यू कंहिं साॻी ॻाल्हि जी साॻी ॻाल्हि करे रहिया आहिनि। जेके तव्हां आइटम पढ़ंदव त तव्हांखे तक़रीबन ईअं मिलंदो ॼण हर हिकु आइटम जेको आहे साॻियो ई सुवाल करे रहियो आहे, त उहो एॾो ख़ासि मसइलो कोन थींदो आहे। भले करे तव्हांजा 2-3 आइटम थी बि विया त को मसइलो कोन्हे, पर तमामु वॾो मसइलो हूंदो आहे जॾहिं तव्हांजो फॉर्मेटिव हुजे, छो जो हर उन फॉर्मेटिव में हर इंडिकेटर मुख़्तलिफ़ ॻाल्हि कंदो आहे। सो बहरहाल असां ॿीहर रन कयूं था इनखे ऐं अच्छा कंसिस्टेंट में ईंदासीं, एवरीथिंग शुड बी सेम एंड जस्ट स्टार्ट कैलकुलेशन, हिट दिस बटन। ठीकु आहे, असांखे वरी ॿिया रिज़ल्ट मिली विया, सिधो हेॾे वञूं त असांखे असां जेका रिक्वायर्ड आहिनि असांजो मिली वई। हाणे अल्हम्दुलिल्लाह असांजा जेके बि हिन में इंडिकेटर आहिनि दे आर ऑल इन ग्रीन कलर, देयर इज़ नो एनी प्रॉब्लम। त हाणे इन मां साफ़ ज़ाहिर थियो हाणे असांजा सभु मसइला हल थी विया। ऐं इन खां पोइ असां हिते असां वरी आउटलोडिंग में अचूं था त हिते कुझु शयूं असांखे जेका रेड कलर में अञा मिली रहियूं आहिनि। ठीकु आहे, पर बहरहाल असां जेकॾहिं तव्हांजो CFA ही असांजो अची थो वञे, सॉरी हिते अचिणो पवंदो आहे असांखे हिन में कंस्ट्रेंट लाइबिलिटी में ही अची वञे, इट्स ओके। ठीकु आहे, बहरहाल हाणे असां जेको आहे पंहिंजे डिस्क्रिमिनेबिलिटी खे चेक करे वठूं त डिस्क्रिमिनेबिलिटी में थोरो हिकिड़ो असांखे हिन में असां इहो सम्झूं त ही आहे असांजो ही जेको वैल्यू आहे असांजो ही डिस्क्रिमिनेबिलिटी जो वैल्यू आहे, असां इनखे चवंदा आहियूं MSV यानी मीन शेयर वैल्यू। ठीकु आहे, ऐं हे जेके असांजा वैल्यू आहिनि इहे असांजा कोरिलेशन जा वैल्यू आहिनि। हाणे इहो ज़रूरी आहे त जेको असां ही जेको वैल्यू आहे MSV इहो इन टिनी खां मथे हुजे। ठीकु आहे, ऐं जेके असां ही बि जेको आहे इहो बि असां MSV आहे, ही बि असांजो MSV आहे ऐं ही बि असांजो MSV आहे। इहे पंहिंजे जेको आहे जेका रो में सिंध खां मथे हुजनि। थोरो हिते इशू अची रहियो आहे, हिननि खां घटि आहे, इन जो बि हिकिड़ो इशू रीज़न आहे, उहो मां तव्हांखे रीज़न ॿुधायां थो। पर जेकॾहिं इहो जेकॾहिं मथे हुजे त को अहिड़ो मसइलो कोई कोन्हे। ठीकु आहे न, इहो फाइनल लाइक क्राइटेरियन असांजो इहो बि असांजो काफ़ी हल थी वियो। ऐं उन खां पोइ असां ईंदासीं अच्छा डिस्क्रिमिनेबिलिटी में। अच्छा, डिस्क्रिमिनेबिलिटी जेको आहे उहो जेके रिफ्लेक्टिव कंस्ट्रक्ट हूंदा आहिनि उनमें कोई ख़ासि इन जो इम्पैक्ट कोन पवंदो आहे, छो जो असां डिस्क्रिमिनेशन खे चेक कोन कंदा आहियूं। ही ख़ासि तौर ते असांजो कमु कंदो आहे, ही जेको क्राइटेरियन कमु कंदो आहे असांजो फॉर्मेटिव में। सो बहरहाल ऐं उन खां पोइ क्वालिटी में वेंदासीं त हिते असांजो अल्हम्दुलिल्लाह कोई बि इशू कोन्हे। हाणे हिन जी घटि में घटि जेको बेंच मार्क इहा आहे त जेकॾहिं 0.3 खां उहो मथे आहे त इशू आहे, जेकॾहिं 0.5 खां मथे आहे त देयर मीन्स देयर इज़ अ बिग इशू, त तव्हां हुनखे सीरियस इशू तव्हां हुनखे ज़रूरु कंसीडर कयो। सो जेकॾहिं इहो 0.3 खां मथे हुजे हा त असां वटि जेको आहे उहो पंहिंजो को ज़ाहिर करे इहो जेको आहे रेड कलर में ज़ाहिर करे आहे। सो कोई बि असां रेड कलर में न आहे त इन जो मक़सदु आहे कोई बि असां वटि इन में जेको आहे उहो प्रॉब्लम न आहे। ठीकु आहे, असां डिस्क्रिमिनेबिलिटी वञूं था। हाणे हिते असां ॾिसूं था त क्रॉस लोडिंग वञूं त ही असांजो रिज़ल्ट्स आहिनि जेके असांजा फैक्टर CFA जा रिज़ल्ट्स आहिनि। ठीकु आहे, सो असां हिनखे रिज़ल्ट खे खणी था वञूं। ठीकु आहे, असांजे रिज़ल्ट खे खणी करे असां पंहिंजो हिनखे कॉपी था कयूं पिया रिज़ल्ट्स खे, छो हिते थोरो ॾुखियो थी सघे थो शायदि, त असां मां हिनखे हिते कॉपी करे हिते सिलेक्ट करे जेके तव्हां हिनखे कॉपी करिणो आहे त ही एक्सेल फॉर्मेट में कंदव या R फॉर्मेट। असां एक्सेल फॉर्मेट में कयूं था ऐं पोइ असां वञूं था एक्सेल शीट ते। अचो त एक्सेल शीट ते हलूं। असां पंहिंजे एक्सेल शीट ते अची वियासीं ऐं असां छा कयूं, हिनखे असां पंहिंजो हिते सिलेक्ट करे ऐं पंहिंजे हिते कॉपी पेस्ट कंदासीं त असांखे इहे पंहिंजा मिली वेंदा। ठीकु आहे, हाणे असां वटि असां वटि जेके मथे आहिनि इहे 4 डायमेंशन्स आहिनि या 4 वेरिएबल आहिनि असांजा, ऐं हिनखे असां थोरो बहितर रहंदो त असां हिनखे सेंट्रलाइज़ करे छॾियूं त असांखे हाणे काफ़ी शयूं क्लियर थींदियूं। हाणे सभ खां पहिरियों असांजो आहे बिहेवियर इंटेंशन। ठीकु आहे, इनखे असां सेट करे वठो। हाणे तव्हां ॾिसो था त बिहेवियर इंटेंशन जा जेके वैल्यूज़ आहिनि इहे जेके बि सभिनी खां मथे आहिनि वैल्यूज़, हे सभिनी खां इहे वैल्यूज़ मथे आहिनि। ठीकु आहे, ऐं हिते हिकिड़ो फैक्टर असांजो ठही वियो बिहेवियर इंटेंशन जो। ठीकु आहे, ॿियो जेको फैक्टर आहे लॉयल्टी आहे, लॉयल्टी जो असांजो ॿियो फैक्टर ठही वियो। ठीकु आहे, लॉयल्टी जो असांजो लॉयल्टी जो असांजो ॿियो फैक्टर ठही वियो, जंहिंमें तव्हां ॾिसो था त हीअ जेके बि वैल्यू आहिनि पंहिंजी लाइन में सभ खां ही मथे आहिनि जेके बि वैल्यूज़ आहिनि, त हीअ ॿियो फैक्टर असांजो ॿियो ठही वियो। ऐं क्वालिटी जो असांजो हिकिड़ो टियों फैक्टर ठही वियो। ठीकु आहे, ऐं हीअ क्वालिटी असांजो फैक्टर ठही वियो। वरी इहे बि ॾिसंदो त इहे पंहिंजी रे इन पासे ॾांहुं सभिनी खां मथे वैल्यूज़ आहिनि।
ऐं ॿियो ही आख़िर में असांजो आहे सेटिस्फिकेशन, इहो असांजो हिकिड़ो ॿियो वेरिएबल ठही वियो, ठीकु आहे, ऐं जंहिंमें असांखे इहा ओके थोरो हिन में मसइलो थिए थो, ठीकु आहे। सो हिते असांखे ही ॿियो फैक्टर, हाणे असांजे चारि फैक्टर असांखे ठही मिलिया CFA में, ऐं हाणे असां इहे इन मां मक़सदु असांजो इहो थियो त असांजो फैक्टर CFA असांजो रन थी वियो ऐं असांखे इहे फैक्टर मिलिया। हिकु ॿ आइटम ज़रूरु डील थियो, छो उनजी क्रॉस जेका उनजी लोडिंग हुई उहा घटि हुई 0.078 खां, त इन करे असांखे इहे मिली विया, ठीकु आहे। अच्छा, हिते हिकिड़ी नंढी ॻाल्हि शुरू थी सघे थी, त जेकॾहिं हीअ जेको वेरिएंटेशन मिसाल ही आहे, ही 0.753 आहे, ही 0.608 हिन खां, जेकॾहिं किथे बि ही हिन खां घटि हुजे हा, त माना मक़सदु इहो आहे त तव्हांजे डेटा में किथे को इशू आहे कि जेको मल्टीकोर्डिनेटी आहे, त उहो बहितर आहे त हिन उन इंडिकेटर खे तव्हां रीड करे छॾियो। किथे बि अहिड़ो को मामिलो मिले, या मिसाल ही जेकॾहिं हिन ॿिन्ही खां टिनी खां घटि हुजे, किथे बि हिन मां ही वधीक हुजे, त इहो साॻियो इशू आहे, त उन इन आइटम खे तव्हां रीड करे छॾियो, उनखे तव्हां जेको आहे पंहिंजे जेको कैलकुलेशन कयो था उन में इनखे इंक्लूड न कयो, ठीकु आहे। अच्छा, हाणे उते जेकॾहिं असां हिकिड़ो कॾहिं कॾहिं इहो थींदो हुयो त जॾहिं असां रन कंदा हुआसीं CFA, त CFA में हिकिड़ो असांखे इहो फ़ाइदो मिलंदो हुयो त भई ही जेके सभु शयूं आहिनि, त उते ही जेके शयूं उहे डिसअपियर थी वेंदियूं हुयूं, ठीकु आहे, ऐं असांखे ॾाढो आसानी सां असां जेकॾहिं SPSS में कंदा आहियूं, जेको तव्हांखे यादि हुजे त उते ही सभु शयूं असांखे गुम थियल मिलंदियूं आहिनि, ठीकु आहे। उनजा ई सप्रेस थी वेंदा आहिनि आइटम असांजा, त पोइ असांखे ॾाढो आसानु थी वेंदो आहे सम्झणु पंहिंजो त असांजा जेके इंडिकेटर जेके असांजा फैक्ट उहो काॾों ठहिया, कीअं ठहिया। त हिते जीअं त उहो साफ़ ज़ाहिर उहो जेके आहिनि से अची रहिया आहिनि, त इहो हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो डिसएडवांटेज आहे स्मार्ट PLS वारनि, जेकॾहिं हू एतिरे तरीक़े सां इहो सप्रेस लेस देन, यानी को अहिड़ो रखनि त सप्रेस लेस देन 0.5, त उहे नज़र न अचनि, हुजनि सही पर नज़र न अचनि। जीअं तव्हां हिते इमेज ॾिसी रहिया आहियो त हिते SPSS में जॾहिं फैक्टर एनालिसिस कंदो SPSS में, त तव्हांखे हिते इहो मिलंदो ऑप्शन त भई सप्रेस कयो, उहे नज़र न ईंदा, ठीकु आहे। ऐं ॾिस सां तव्हां ही रोटेटेड कंपोनेंट मैट्रिक्स बि ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें तव्हां ॾिसो था तव्हांखे क्लियर पैटर्न मिली थो वञे, हालांकि वेरिएबल अंदरि उन में आहिनि सही, पर उहे सप्रेस थी विया आहिनि, डिसअपियर थी विया आहिनि, उनजो वैल्यू 0.4 या 5 खां घटि आहे। सो इहो ॾाढो फ़ाइदो पवंदो आहे उन में, ठीकु आहे। अचो त हाणे पंहिंजे मॉडल ते वरी ॿीहर हलूं था वापसि। हाणे असां पंहिंजे हिन मॉडल ते अची वियासीं, ऐं हिन मॉडल में असांखे हिकिड़ो नंढी ॻाल्हि इहा मॉडल फिट खे चेक करे वठूं। मॉडल फिट में असां वटि जेको पहिरियों जेको आहे उहो आहे SRMR। हाणे SRMR जेको आहे उहो असांजो आहे 0.8 खां घटि हुजे, त ही 0.8 खां 0.08 खां घटि हुजे, त ऑलरेडी ही उन खां घटि आहे, लेकिन SRMR जो को बि इशू कोन्हे। ऐं ॿियो NFI आहे, इहो जेको असांजो घटि में घटि इहो 0.8 खां वठी करे 0.9 जे विच में हुजे। 0.8 आहे त ठीकु आहे, ऐं 0.9 आहे त अञा वधीक बहितर आहे, पर ॿिनि जे विच में आहे त ॾाढो बहितर आहे। सो इहो काफ़ी घटि आहे असांजो उन खां, त इनखे असांखे इम्प्रूव करणो पवंदो, जॾहिं असांजो मॉडल फिट जेको अची वेंदो। हिते मां थोरी नंढी वज़ाहत कंदो हलां त हिते असांखे स्मार्ट PLS में के ख़ासि मॉडल फिट या क्राइटेरियन न मिलंदा आहिनि। वधि में इहे ॿ SRMR ऐं NFI जेके इहे अची था वञनि, बहितर तव्हांजी रेंज में अची था वञनि, त DUA या DJ या काय स्क्वायर इन जो को इम्पैक्ट कोन्हे, ठीकु आहे। ईअं बाक़ी कॾहिं तव्हां स्मार्ट जेको MOS जी ॻाल्हि कयो था, त जीअं तव्हां हिते इमेज ॾिसी रहियो त घटि में घटि 9 इन में जेके तव्हांजा गुडनेस ऑफ इट इंडाइसिस आहिनि उहे ज़रूरु मैच थियनि। इन हवाले खां काफ़ी कॉम्प्लिकेटेड आहे MOS जेको आहे सो स्मार्ट PLS जे मुक़ाबले में। ऐं MOS ते ॿियो बि मसइलो आहे त हू सिर्फ़ु रिफ्लेक्टिव ते कमु कंदो आहे, फॉर्मेटिव ते कमु न कंदो, या कॾहिं कॾहिं तव्हांजो रिफ्लेक्टिव ऐं फॉर्मेटिव ॿई जेके मिक्स हुजनि तव्हांजा कंस्ट्रक्ट, त पोइ छा कजे, त इन हवाले जवाबु जेको उहो आहे स्मार्ट PLS। बहरहाल ठीकु आहे। हाणे इनखे असां कीअं हल कयूं इन मसइले खे, त इन जो तमामु आसान हल आहे त असां वरी पंहिंजे मॉडल तरफ़ वञूं, यानी त हिते ॾिसूं त कंहिंजो जेको आहे उहो घटि आहे। त हिते असां ॾिसूं था त भई लॉयल्टी खे ॾिसूं त कंहिंजी घटि आहे। लॉयल्टी में ही असांखे इशू अचे थो 0.49, ही असांजा आउट लोडिंग आहिनि। हिन जेको घटि में घटि जेको 0.708 हुजणु घुरिजे, ही काफ़ी हुन खां घटि, इन करे असां हिनखे डिलीट कंदासीं त बहितर रहंदो। असां ॿीहर रन कंदासीं पंहिंजे मॉडल खे, त इहो बहितर आहे। मॉडल रन थी वियो, असां डायरेक्ट वेंदासीं मॉडल फिट ते, ठीकु आहे। त हाणे तव्हां ॾिसो इहो 0.7 थियो, यानी 0.5 खां 0.7 कुझु इम्प्रूव थियो आहे। अञा हिनखे इम्प्रूव करण जी ज़रूरत आहे। वरी असां मॉडल फिट में वेंदासीं, और इन में CFA SPLSL में वेंदासीं, हिते ॿियो ॻोल्हींदासीं त ॿियो कहिड़ो आहे असांजो जेको जंहिंजो घटि आहे। त असां इन में अच्छा ही जेको आहे सेट 1 जेको आहे,
इहो घटि इनखे असां रिमूव कयोसीं, असां वरी ॿीहर कंसिस्ट प्लेलिस्ट में वियासीं, हिते आयासीं, ठीकु आहे, साॻियो प्रोसेस ऐं हिनखे स्टार्ट हिट कयोसीं ऐं डायरेक्ट मॉडल फिट में त असां जेका रिक्वायरमेंट उहा 0.84 ज़बरदस्त असांजो मसइलो हल थी वियो। इन तरीक़े सां तव्हां पंहिंजे मॉडल फिट खे इम्प्रूव बि करे सघो था जेकॾहिं तव्हां बेंच मार्क मुताबिक़ न आहियो। हाणे इन करण खां पोइ असां ॾिसूं था त असांजा जेके ही मॉडल फिट आहे अञा वधीक इम्प्रूव थिया आहिनि ऐं आउटलोडिंग जेके आहिनि उन मां जेके कुझु घटि हुयूं उहे असांजूं हल थी वियूं आहिनि। असांखे हिते जेके एवरेज ॾिसणो आहे त तव्हां ॾिसो घटि में घटि जेके बि आहिनि उहे 0.6 खां मथे आहिनि। हाणे असांजा आउटलोडिंग जा जेके बि 0.6 खां मथे आहिनि, ठीकु आहे। हाणे इहे तक़रीबन हिनखे जेको आहे इहे तक़रीबन ईअं सम्झो त 0.7 ई आहिनि, त तमामु घटि डिफरेंस आहे, ठीकु आहे। ऐं डिस्क्रिमिनेबिलिटी में वेंदासीं त उहा असांजी जेका उहा बि कुझु बहितर थी आहे ऐं हिन में फॉर्मुला क्राइटेरियन अञा थोरो इशू आहे लॉयल्टी वारो, हिते हिन डेटा में को इशू आहे थोरो घणो। बहरहाल हीअ जेका अॻ में ॻाल्हि कई त डिस्क्रिमिनेबिलिटी एतिरो इम्पोर्टेंट न आहे असांजे लाइ जो असां इन में एॾो परेशान थियूं, छो जो असांजो हीउ इम्पोर्टेंट हूंदो आहे तव्हांजो जेको जॾहिं तव्हां रन कंदा हो पंहिंजो फॉर्मेटिव मेजरमेंट मॉडल ते, फॉर्मेटिव मॉडल ते कमु कंदा। बहरहाल हिते तव्हां ॾिसो था असांजा आर स्क्वायर बि काफ़ी बहितर आहिनि ऐं हिकु नंढो मैजिक जेको मां तक़रीबन ॾाढो पसंदि ईंदो आहे मूंखे ॾेखारींदो हलां तव्हांखे त हालांकि एॾी ज़रूरी न, पर बहरहाल हीअ असांजा हीसो लाइन केॾो इम्पैक्ट चेक वधी वियो। सो बहरहाल हिते असां हिन पंहिंजे वीडियो जो इख़्तिताम कयूं था। उमेद कयां थो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। दोस्तो काफ़ी महिनत हिन ते लॻंदी आहे, 2-3 ॾींहं लॻी वेंदा आहिनि हिनखे वीडियो खे ठाहिण में। सो इहे एॾी महिनत जो असांखे जॾहिं ख़ुशी ॾींदी आहे जॾहिं तव्हां हिनखे सब्सक्राइब कंदा आहियो चैनल खे, जॾहिं तव्हां हिन चैनल खे जो वीडियोस ॾिसंदा आहियो, पूरी वीडियो ॾिसंदा आहियो ऐं रिफर कंदा आहियो ॿिए हंधि, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। असां ईअं सम्झो त असांखे पंहिंजी महिनत जो सिलो मिली वेंदो आहे। सो वरी उहा ई कोशिशि पंहिंजो अर्ज़ु आहे त तव्हां हिनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो त जीअं मैसेज वधि खां वधि जेके तहक़ीक़ात दोस्त कमु कनि था पूरी दुनिया में सिंधी ॿाहिरि उन ताईं पहुची सघे। आख़िर में तमामु वॾी महिरबानी।